दोस्तों एक दफ़ो ॿीहर कश्मीर चौक मिठी खां जेका असां लाइव मंज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं, जेका असां गुज़िरियल राति इस्लाम कोट में पुलिस जी लठबाज़ी दौरान जेका असां हिते इस्लाम कोट में जेका सहाफ़ी बिरादरी ते तशद्दुद कयो वियो ऐं उनखां अलावा जेका असांजे प्यारे दोस्त जामर मिसराणी ऐं जेका असां मूंखां मोबाइल फुर कयो वियो पुलिस पारां ऐं मुख़्तलिफ़ जेके दोस्त हुया उन्हनि पारां जेका असां एहतजाज जेको असां मिठी कश्मीर चौक ते जेका असां हिते एहतजाज कयो पियो वञे ऐं हिते जेका सहाफ़ी दोस्त गॾु थी चुका आहिनि। अवां सभिनी दोस्तनि खे जेका असां हिते शिरकत करण जी दावत ॾिजे थी त पंहिंजे जेका असां सहाफ़ी बिरादरी आहे तव्हांजो हर आवाज़ जेका असां आला ऐवाननि ताईं पुॼाए थी। यकीनन थरपारकर जी मीडिया जेका असां हिकु अहम रोल किरदारु अदा कयो आहे हिते हर इशू खे वठी करे, चाहे उहो अस्पताल जो मामिलो हुजे, चाहे हिते जेका असां कंहिं बि कम्यूनिटी जो खणी को बि कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखंदड़ माण्हू हुजे जंहिंजो इशू हुजे उनखे सहाफ़ी बिरादरी जेका असां थरपारकर जी वॾे पैमाने ते निभायो आहे ऐं जेका असां उन हिकु पंहिंजो अलॻि सां किरदारु अदा कयो आहे ऐं जेका सहाफ़ी बिरादरी हिन वक़्तु कश्मीर चौक ते सरापा एहतजाज आहे। तव्हां सभिनी दोस्तनि खे जेका असां दावत थी ॾिजे त तव्हां हिते अचो ऐं असां सां गॾु हिते बीहो। असांजी सहाफ़ी बिरादरी सां जेको आवाज़ बुलंदी करे असांजे नाले ते जेका असां हिते असेंबली में बिल पास कया विया आहिनि, असांजे नाले ते जेका असां प्रोटेक्शन बिल पास कया आहिनि, पर अञा ताईं जेका असांखे प्रोटेक्शन जे नाले ते असांजे जेका असां सहाफ़ी बिरादरी आहे उन ते तशद्दुद कयो वञे थो। असांजो प्यारे दोस्त दामन मिसराणी ते जेका असां कल्ह इस्लाम कोट में जेका असां पुलिस ॾिसी वाक़ई जेका असां हिन ते तशद्दुद कयो आहे उन वारे सां जेका हींअर कश्मीर चौक मिठी ते असां सरापा एहतजाज आहियूं ऐं इहो एहतजाज शुरू करणु वञूं पिया। इहो एहतजाज अवां जो ई आवाज़ आहे, इहो असां जेके सहाफ़ी बिरादरी इहो अवां जो ई आवाज़ आहे ऐं अवां जो दर्द रखंदड़ इहे जेका सभु सहाफ़ी दोस्त आहिनि जेके हर वक़्तु जेका ॾींहुं राति उस ततल उस में हर वक़्तु जेका असां अवां जी आवाज़ बुलंद करण खे बुलंद कंदा आहिनि। सो इन हवाले सां इहो एहतजाज जेका असां शुरू थियणु वञे पियो। दोस्तों हिन इहो आवाज़ सिर्फ़ु असांजो आवाज़ न आहे, इहो अवां जो आवाज़ आहे। सोशल मीडिया जे जेका असां मुस्बत इस्तेमाल सां जेका असां इहो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुची सघे थो। सहाफ़त आज़ाद सहाफ़त ते जेका असां इहो वार कयो वियो आहे गुज़िरियल राति जेका असां इस्लाम कोट में जेका असांजे सहाफ़ी दोस्तनि ते जेका असां एहतजाज दौरान कवरेज जेका कई पई वई आहे उन ते जेका असां सहाफ़त सिर्फ़ु आज़ाद नाले में छॾियल आहे, पर जेका असां उनखे इहे जेके रियासत जा जेके पुलिस वारा आहिनि उन्हनि पारां जेका असां हिरासां बि कयो वियो आहे ऐं उन्हनि ते लठबाज़ी कई वई आहे। जामन मिसराणी जेको इंतहाई मुतहरिक सहाफ़ी दोस्त आहे जेको हर वक़्तु जीअं पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं जेका असां सोशल मीडिया तोड़े जेका असां हर आला ऐवाननि ताईं अवां जो आवाज़ पहुचाइण जी कोशिशि कई आहे, उन ते जेका असां हिकु वॾे पैमाने ते जेका लठबाज़ी कई वई आहे ऐं जेका असां उहा फ़ोटोज़ सोशल मीडिया ते वायरल थी चुका आहिनि ऐं हिन वक़्तु जेका असां कश्मीर चौक मिठी ते इहो एहतजाजी धरणे जो जेका असां एहतजाज कयो पियो वञे उन में काफ़ी सारा दोस्त जेका थरपारकर सां सहाफ़ी बिरादरी सां तालुक़ु रखनि था उहे हिते शामिल थी चुका आहिनि, हिते पहुची चुका आहिनि ऐं इहा जेका एहतजाज जेको असां थोरी देरि में शुरू कयो वेंदो ऐं तव्हां सभिनी जेके ॿुधंदड़ जेके दोस्त आहियो तव्हां सभिनी खे इहो अर्ज़ु थो कजे त वधि खां वधि जेका असां हिते शिरकत कयो ऐं इन एहतजाज में शामिल थियो। हिते जो सीनियर सहाफ़ी नाले वारो सहाफ़ी जे हर वक़्तु आवाज़ बुलंद कयो आहे असांजी खाटा उजानी सीनियर सहाफ़ी ऐं जियो न्यूज़ जो निज़ाम समूह दोस्त जेका असां हिते पहुची चुका आहिनि इन जेका असां एहतजाज में शामिल थिया आहिनि ऐं इहो एहतजाज कुझु ई देरि में जेका असां शुरूआत थींदो। मनीष 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 पासवर्ड पुलिस करती एसएसपी गिरफ्त करती एसएसपी करती गुंडा करती पुलिस करती लाठी गोली की सरकार लाठी गोली की सरकार गुंडा करती की सरकार गुंडा करती की सरकार ये बदमाशी की सरकार नहीं चलेगी। अॼु ही
असां साफ़ी बिरादरी जो जेको एहतजाज आहे उहो एहतजाज गुज़िरियल राति जेका पुलिस गर्दी थी आहे असांजा साफ़ी दोस्त जेके धरणे जी कवरेज असांजो कमु कवरेज करणु आहे असां धरणे जी साफ़ी दोस्त असांजा कवरेज करे रहिया हुआ असीं सभु उते मौजूदु हुआसीं पोइ असां सभु दोस्त राति जो निकिरी आयासीं कुझु दोस्त कवरेज लाइ मौजूदु हुआ जंहिंमें इम्तियाज़ धाराणी दामन मिसराणी गाज़ी बशीर ऐं ॿिया मुख़्तलिफ़ साफ़ी जेके असांजा दोस्त हुआ उहे उते कवरेज दौरान मौजूदु हुआ त उते पुलिस पारां जेका लठबाज़ी कई वई शीलिंग कई वई ऐं फायरिंग कई वई उनमें असांजा साफ़ी दोस्त जेके तशदुद आहिनि उन्हनि ते तशदुद कयो वियो आहे इहो तमामु ग़लति अमल आहे असीं पुलिस खे ॿुधाइणु चाहियूं था त असीं तव्हांजी बि रिपोर्टिंग कयूं था असीं ॿियनि मज़लूम माण्हुनि जी बि रिपोर्टिंग कयूं था ऐं असां तव्हांजी हर ख़बर खे ब्रेक था कयूं ऐं असां कतई तौर ते इहो फ़र्क़ु नथा सम्झूं त को कंहिंजी ख़बर आहे ऐं उनखे कवरेज न ॾिजे असीं सदाई तव्हां जेके माण्हुनि खे ॿधे चर्च में कॾहिं अफ़ीम में कॾहिं सफ़ीना में वञो था त असां उनजी बि रिपोर्टिंग कयूं था तंहिं करे कतई तौर ते इहा इजाज़त न आहे त तव्हां असांजे सहाफ़ी दोस्तनि ते तशदुद कयो अॼोको ही धरणो अॼोको ही एहतजाज असांजो जेको आहे उहो असांजो हिन आई जी सिंध ही आई जी बिपुकास ऐं ॿियनि खे ॿुधाइणु आहे त ही थरपारकर जी पुलिस असांजा साफ़ी दोस्त जेके कवरेज करे रहिया हुआ उन्हनि जे मथां तशदुद कयो आहे उहो असांखे कतई तौर ते क़बूल न आहे असीं चऊं था त SSP थरपारकर खे त असांजो अज़ारो करे हिन मामले जो छाकाणि असांजे साफ़ी दोस्तनि खे बिला जवाज़ तशदुद जो निशानो पढ़ायो वियो आहे हुननि जो कमु को ॾोह हुननि कोन कयो हुननि जो ॾोह सिर्फ़ु इहो जो पंहिंजे कैमरानि में जेके माण्हुनि सां कुझु थियो पिए उहो हुननि रिपोर्ट पे कयो तंहिंजे करे असीं आई जी सिंध या आई जी मिपुकास खां मुतालबो था करियूं अॼु सिंध जे जेका सूबाई सलाहकार आहे मुर्तज़ा बाब उन हिन मामले जो नोटिस वरितो आहे सिंध असेंबली में साहबी दोस्तनि एहतजाज कयो आहे असांजो एहतजाज उन्हनि जे करे उन्हनि कयो आहे त हिन मामले जी मुकमल तौर ते जांच कई वञे त असांजे साहबी दोस्त खे तशदुद करण में का पुलिस पाण त मलूस कोन हुई SSP पाण त मलूस कोन हुयो तंहिंजे करे हिन मामले जी जेका आहे उहा जांच थियणु खपे अॼोके हिन एहतजाज खे ख़िताब करण लाइ ऐं सॾु ॾियां थो असांजे सीनियर साहबी दोस्त खाटा हुजानी खे तूं अचे ख़्यालनि जो इज़हार करे खाटा हुजानी दोस्तों साथियों मित्रवासियों सरवासियों ही इंतहाई दुख जहिड़ी ॻाल्हि आहे इंतहाई अफ़सोस जो मक़ाम आहे त अॼु 5 जुलाई जमहूरियत ते राताए जो ॾियारो मल्हायो पियो वञे जमहूरी हुकूमत जा दावेदार हुक्मरान थर जे मिसकीन माण्हुनि ते राति जो पुलिस गर्दी करे चढ़ाई करे उन्हनि खे तशदुद जो निशानो था बणाइनि थर जा मिसकीन माण्हू ॻोठाणा इंसाफ़ घुरी रहिया हुआ इंसाफ़ जा तलबगार हुआ त हिकिड़ी कंपनी उन जे ब्लाक अंदरि कोयले जे ब्लाक अंदरि उते उन्हनि खे 10 ॾींहं तशदुद जो निशानो बणायो वियो उन्हनि ते जॾहिं तशदुद करण खां बाद उन्हनि खे पुलिस जे हवाले कयो वियो उन्हनि ते केस दाख़िल कयो वियो चोरी जो उन खां पोइ जॾहिं दो बिल फौत थी थो वञे वाक़्तु लाश रखी धरणू था आणी वञनि तॾहिं चूंडियल निमाईंदा उते पहुची उन्हनि सां ख़ातिरियूं था कराइनि उन्हनि खे वाइदो था कनि ऐं केस था दाख़िल कराइनि त दोदे सां नाइंसाफ़ी थी आहे ऐं ॿिए ॾींहुं वरी जॾहिं उहो मुख्य जवाबदार हथनि सां उन्हनि खे जेको आहे सो रस्तो ॾेई रवानो कयो थो वञे वाक़्तु एहतिजाज था कनि पॉलिटिकल पार्टियुनि जा माण्हू एहतिजाज था कनि उन्हनि जी बिरादरी जा माण्हू एहतिजाज था कनि तॾहिं पुलिस राति जो ऊंदाही में निंड सुतल माण्हुनि खे पुरमन एहतिजाज कंदड़ माण्हुनि खे बहाना ॻोल्हे तशदुद जो निशानो बणाए थी असां उन जी मज़म्मत करियूं था कंहिं बि तरह असां हिन खे चऊं था ही गुंडागर्दी आहे ही दहशतगर्दी आहे तव्हां दहशतगर्दी जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे थर जे मिसकीन माण्हुनि ते थर जी तारीख़ थर जा माण्हू त ठहियो सिंध जी पूरी दुनिया जी तारीख़ तव्हांखे माफ़ न कंदी तव्हां जमहूरियत जे नाले में जमहूरियत जा दावेदार थी थर जे पुरमन मिसकीन माण्हुनि ते कूड़ो दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो आहे तव्हां यकीन ॼाणो त हिते जेकॾहिं इंसाफ़ थींदो असीं घुर था कयूं चीफ जस्टिस खां हिन मामले जी इंक्वायरी करायो अदालती कमीशन जोड़ियो ख़ुदा जी कुदरत ज़रूरु हिकिड़ो ॾींहुं इंसाफ़ कंदी तव्हां थर जे मिसकीन माण्हुनि खे जंहिं तरह तशदुद जो निशानो बणायो आहे मुंहिंजे साफ़ी ॿारनि खे तव्हां हुननि जो को क़सूरु कोन हो तव्हां थर जे ॻोठाणनि ते इल्ज़ाम था आणो तव्हां चओ था त हुननि जेको आहे सो चयो त असीं थर कोल ताईं वेंदासीं
सरकोल के गेट ताईं वेंदासीं एहतिजाज कंदासीं। उन्हनि ॻोठाणनि वटि कंहिं बि क़िस्म जा हथियार कोन हुआ, वो को कंहिं बि क़िस्म जी उन्हनि दहशतगर्दी कोन पे कई। हुननि जेकॾहिं उते वञी एहतिजाज करण जो ॻाल्हि कई थिए त तव्हां उन्हनि खे रस्ते में बि रोके सघिया थे, पर तव्हां निंड सुतल राति जो उन्हनि ॻोठाणनि खे तशुद्दुद जो निशानो बणायो आहे, लाठी चार्ज कई आहे, बहाना बणाए। असीं सम्झूं था कि असां सभिनी ते हमिलो आहे, सर जे ॻोठाणनि ते न, असां समूरनि थरवासियुनि ते तव्हां हमिलो कयो आहे। तव्हां समूरनि थरवास हिकिड़े जामन मिसराणी खे तव्हां तशुद्दुद न कयो आहे, साफ़ ॿिनि रुगनि ते तशुद्दुद न आहे कयो। सर जे मिसकिन माण्हुनि खे असां सभई उन्हनि सां गॾु आहियूं। असां अलान ऐलान चऊं था थर जे चूंडियल नुमाइंदनि खे त असां थरवासियुनि तव्हांखे वोट उन ई करे ॾिना, तव्हां असां सां गॾु बीहो, तव्हां कंपनी ऐं हुकूमत सां गॾु थी बीहो, तव्हां लकीर कढो। जे मिसकिन माण्हुनि सां इन क़िस्म जी नाइंसाफ़ी थिए थी, ग़रीब माण्हुनि खे तशुद्दुद जो निशानो बणायो थो वञे। हू इंसाफ़ जा तलबगार हुआ, उन ते बहितर जिन दहशतगर्दी करे निजी जेल क़ाइमु करे उन्हनि ॻोठाणनि पोरतनि ते तशुद्दुद कयो, कानून हथ में खयो, उन खे तव्हां जेको आहे सो रस्तो ॾेई रवानो करे छॾियो ऐं केस दाख़िल थियण जे बावजूदि रवानो कयो। जेके माण्हू इंसाफ़ जा तलबगार हुआ, जिन ते दहशतगर्दी थी हुई, उन ते तव्हां दहशतगर्दी जो कूड़ो केस दाख़िल था करियो। अहिड़ो अंधेर जेको अहिड़ो अंधेर अमृत में बि न आहे थियो, मार्चाइन में बि न आहे थियो। ही पहिरियों दफ़ो आहे थर जी तारीख़ में तव्हां इस्लाम कोट में फायरिंग कई, तव्हां इस्लाम कोट में थर जे पुरअमन माण्हुनि खे तशुद्दुद जो निशानो बणायो। तव्हां हीअ जमहूरी माण्हू आहियो, तव्हां जॾहिं मुखालिफ़ दुर में हूंदा आहियो तॾहिं असीं तव्हां सां गॾु एहतिजाज में शामिलु हूंदा आहियूं। जॾहिं तव्हां ते पुलिस घरनि ते चढ़ायूं कंदी आहे, पीपल पार्टी जा अॻुवाणो वर्करो हुक्मरानो यादि करियो उहे ॾींहुं, असीं तव्हां सां गॾु उन वक़्त में बीठल हुयासीं। जॾहिं पुलिस जाम सादिक जे दौर में तव्हांजो तर तपायो, तॾहिं बि असीं सभई माण्हू तव्हां सां गॾु बीठल हुआसीं। अॼु तव्हां पुलिस गर्दी करे थर जे मिसकिन माण्हुनि सां ई ज़ुल्म कयो था, ॾाढ ॾेका कयो था। तव्हां छा था सम्झो त सुभाणे ॿियो ॾींहुं न आहे अचिणो? हीअ तव्हांजी हुक्मरानी तव्हां क़यामत रहंदी। तव्हां थर जे ग़रीब माण्हुनि सां ज़ुल्म कयो आहे, तारीख़ तव्हांखे माफ़ न कंदी। महिरबानी। महिरबानी हटाओ जानी साहब। अञा त खून पियो खिजे, अचो त यार हिकु थिजे। अञा त खून पियो खिजे, अचो त यार हिकु थिजे। ही नांग नांग नांगड़ा हणूं तिन खे डांगड़ा, ही नांग कौन डारबा, ही नांग सभई मारबा। ही कौन था खीर पियनि, ही खून पी था ख़ुशि थियनि। हुननि ख़िलाफ़ जोटिजे, हुननि लाइ ख़ूब घोटिजे। अचो त यार हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे। हाणे आऊं दावत किताब ॾिनसि असांजे सीनियर साहबी दोस्त ममताज़ नोड़ियो खे, तूं अचे ख़्यालनि जो इज़हार करे। ममताज़ नोड़ियो। हाणे विझो, हाणे विझो, हाणे विझो, घाणे विझो, टैंकू मथां ताणे विझो, पर मुंहिंजो इहो ऐलान आहे, सिर सच ता क़ुर्बान आहे, सिर हक़ ता क़ुर्बान आहे। मिठी जा साफ़ी दोस्तो, सिविल सोसाइटी जा अॻुवाणो ऐं मिठीअ जा शहरियो, हक़ मौजूदु, सच मौजूदु, सिंध मौजूदु। यकीनन तव्हांखे ख़बर आहे त अॼु असांजो ही साफ़ी बिरादरी जो पुरअमन एहतिजाज जेका गुज़िरियल राति SSP थरपारकर सरदार हसन न्यादी जी सरबराही में जेका पुलिस गर्दी थी आहे, जेका गुंडागर्दी थी आहे, जेका बदमाशगिरी थी आहे, उन जे ख़िलाफ़ु आहे। राति देर सां अंधारे में दोतो भील जेको पोरियत क़तल थियो, उन जे वारसनि ऐं उन जे मिटनि माइटनि ऐं सिविल सोसाइटी जे एहतिजाज जे मथां जेका गुंडागर्दी कई वई, जेका पुलिस गर्दी कई वई, जेका बदमाशी कई वई, जेका दहशतगर्दी कई वई, उन दहशतगर्दीअ जे कवरेज जे लाइ जेके साफ़ी पहुता, उन्हनि खे बि SSP सरदार हसन न्यादी जी मौजूदगीअ में वेशाणे तशद्दुद जो निशान बणायो वियो। ऐं उते जेके पोरियत हुया, जेके इंसाफ़ जे लाइ गॾु थिया हुआ, उन्हनि खे बि रतो रत कयो वियो। उन्हनि जे मथां फायरिंग कई वई, उन्हनि जे मथां शेलिंग कई वई ऐं उन्हनि जे मथां गुंडागर्दी कई वई। उन हिकिड़े वैश्याणी कार्रवाई जे ख़िलाफ़ु जेके माण्हू सरापा एहतिजाज हुआ, उन्हनि एहतिजाज खे जेकॾहिं कवरेज करणु साफ़ ई पहुता त उहो जीअं एहतिजाज कंदड़नि जो जमहूरी हक़ आहे एहतिजाज करणु, ईअं ई साफ़ीअ जो बि हक़ ते थियो त हू उन पुलिस जी दादागीरीअ खे पंहिंजी कैमरा जी अख में महफ़ूज़ बणाए ऐं पंहिंजे चैनलनि या अख़बारनि में अहिड़ा अहवाननि ताईं पहुचाए। उन दौरान असांजा सहाफ़ी भाइर इम्तियाज़ धाराणी
जामन मिसराणी, सुधीर राठौड़, सदाम बचीर ॿिया केतिरा ई साफ़ी शदीद ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधायूं जेकर इहो तासर ॾिनो पियो वञे SSP जे पारां त कुझु जेके असांजे पुलिस एहलकारनि इन क़िस्म जी कार्रवाई कई आहे इहा क़तई तौर ते ग़लति आहे। जंहिं वक़्तु तशदुद थियो पिए, जंहिं वक़्तु सहाफ़ियुनि खां मोबाइल फ़ोन फुरकाया विया पिए, जंहिं वक़्तु सहाफ़ियुनि खे तशदुद जो निशानो बणायो पिए वियो, उन वक़्तु SSP मौजूदु हुयो ऐं SSP पाण हुकुम ॾिनो त हिननि सहाफ़ियुनि खे बि मोचड़ा ॾियो, हिननि खे गिरफ़्तार कयो ऐं हिननि खे न छॾियो। ASP जे हुकुम खां पोइ ही कारी वर्दी वारनि पगड़नि उन्हनि मासूम पौरितनि खे तशदुद जो निशानो बणायो, उन्हनि सहाफ़ियुनि खे तशदुद जो निशानो बणायो, उन्हनि औरतुनि ऐं ॿारनि खे बि तशदुद जो बणाइणो। हिननि बेशरम ऐं बेहया पगड़नि उन्हनि मासूम औरतुनि जो ख़्यालु न कयो ऐं उन्हनि तां बि न टरिया ऐं उन्हनि जे वारनि मां गी जले ऐं उहे गीलींदा रहिया। उहे समूरी रिकॉर्डिंग असांजे सहाफ़ी दोस्तनि जी मोबाइलनि में हुई, पर हिननि बदमाशनि उहे मोबाइलूं फुरे, उहे अञा ताईं उहे मोबाइल पोइ फ़ोन वापसि न ॾिना आहिनि ऐं उन्हनि मां डिलीट कयूं आहिनि। असीं हिन SSP जेको पाण खे जेको फिल्मनि जो हीरो थो सम्झे, जेको ही पाण खे अलाए छा थो सम्झे, उनखे इहो ॿुधाइणु चाहियूं था त ही थर आहे, ही थर जा गैरतमंद माण्हू आहिनि, ही थर जा गैरतमंद सहाफ़ी आहिनि। तुंहिंजी हिन बदमाशी ऐं तुंहिंजी गुंडागर्दी जे अॻियां ख़ौफ़ज़दा न थींदा त जेलूं भरियो, तव्हां भले सहाफ़ियुनि खे जेलनि में विझो, पौरितनि खे जेलनि में विझो, पर ही थर जो बाशऊर अवाम, थर जी सिविल सोसाइटी, थर जा सहाफ़ी तव्हांजी बदमाशी हलणु न ॾींदा, तव्हांजी गुंडागर्दी हलणु न ॾींदा ऐं तव्हांजी दादागिरी हलणु न ॾींदा। अॼु आऊं थर पार्कर जी सहाफ़ी बिरादरी जे अॻियां सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे सदर हुजण जी, ऑर्गेनाइज़र हुजण जी हैसियत में अॼु आऊं हिते इहो चिता थो ॾियां सिंध सरकार खे त जेकॾहिं 24 कलाकनि जे अंदरि हिन मामले जो नोटिस वठी उन SSP ऐं जेके लाॻापियल ऑफिसरनि जिन इहा गुंडागर्दी कई आहे उन्हनि खे हटायो न वियो त हीअ एहतजाज जी चिड़िंग न रुगो मिठी, न रुगो इस्लाम कोट, पर सॼी सिंध ताईं फैलिजंदी ऐं सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे मर्कज़ी सदर गादी जंडीर सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे। उहो चवे थो त ही थर पार्कर जा सहाफ़ी फ़ैसिलो कनि ऐं फ़ैसिलो करण खां पोइ असांखे हुकुम कनि त ही सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी ऐं तव्हांजे गले मां झले रातो के तयल तशदुद खे पाईअ जो हिसाबु वठंदासीं, हर गुंडागर्दीअ जो हिसाबु वठंदासीं, हर बदमाशी जो हिसाबु वठंदासीं। दोस्तो, अॼोको ही एहतजाज रुगो हिन अॼोके नंढड़े मेड़ाके ते ख़तमु नथा कयूं। असीं थर पार्कर जा सहाफ़ी रोज़ जे बुनियाद ते पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं ऐं असीं थर जी समूरी सिविल सोसाइटी खे इहा इल्तिजा था कयूं त अचो हिन बदमाशी ऐं गुंडागर्दी जे ख़िलाफ़ु गॾु थियूं ऐं हिन कारी वर्दी वारनि पगड़नि जिन असांजे मासूम औरतुनि जे मथां तशदुद कयो, औरतुनि जे मथां तशदुद कयो, सहाफ़ियुनि ते तशदुद कयो, हिननि खां हिसाबु वठूं ऐं उन्हनि खे अंजाम ताईं पहुचायूं। जेसि ताईं अंजाम ताईं न पहुचंदा जदोजहद जारी रहे। जी सर। महिरबानी अमिताभ लोढ़ियो साहब। अॼोके हिन असांजे सहाफ़ी बिरादरी जे एहतजाज में PTI जो दोस्त कृष्ण शर्मा यकजहती तौरु शरीक थियो आहे, खेसि असीं उनजा थोराइता आहियूं। महिरबानी अॼोके एहतजाज खे हाणे ख़तमु था कयूं। मोबाइल के देखना है नहीं, इनसे व्यूज लो ना जामन से।